मज़ो न थियो यार, मज़ो न थियो, मज़ो थियो ई कोन सफ़ा, मज़ो न थियो भाई, सफ़ा मज़ो न थियो, मज़ो न थियो सफ़ा, मज़ो न थियो। छा जो मज़ो न थियो? बस दा 10-12 ॾींहं लॻायासीं पर मज़ो न थियो। काॾे 10-12 ॾींहं लॻा? मज़ूरी ते वई आहे काथे? मज़ूरीअ ते किथां वेंदुसि मां, मज़ूरी कंदो आहियां छा शिकिल आहे मज़ूरी वारी? शिकिल त न थई, 10-12 ॾींहं काथे लॻाई? काॾे के वॾे प्रोजेक्ट ते कमु पियो करे या छा हुयो? हा वॾो कमु हो पर मज़ो न थियो। छा में मज़ो न थियो? छा के नौकिरी वोकिरी इंटरव्यू लाइ वई छा? नौकिरी त हाणे ॾिसो असां जहिड़ा माण्हू या त नौकिरी कंदा कोन या त मिलंदी आहे त वॾी नौकिरी हूंदी आहे, कोशिशूं कंदा ई कोन नौकिरी जूं, पर जिते वियासीं न उते मज़ो न थियो। छा में मज़ो न थियो? छा शादी वादी वई या कंहिंमें? हाणे शादीअ में त डेफिनेटली माण्हू वेंदो आहे त उते त मज़ो कुझु न कुझु हूंदो आहे, खाइण लाइ मिली वेंदो आहे, पर हिते मज़ो न थियो जिते वियासीं। काॾे वई मज़ो न थियो? 10-12 ॾींहं जेको गुम बि वई, शइ वधी पई अथई, छा आहे तूं हालति छा थी वई अथई? काॾे वई? बसि इहो वियासीं माना हितां निकितासीं कराची खां वठी इस्लामाबाद ताईं रैली हुई वॾी का, हुन में आस्ते आस्ते वियासीं। हे जेको लॉन्ग मार्च हुयो? हा लॉन्ग मार्च, हिन वियासीं, मज़ो न थियो। मज़ो कीअं न थियो? हेॾो हर शहर में हेॾो जलसो, हेॾा माण्हू, लखे माण्हू, कराचीअ खां वठी इस्लामाबाद ताईं हेॾा नारा, हेॾियूं गाॾियूं, अञा मज़ो न थियो? हा उहो सभु थियो, सही था चओ, पर माना हितां जीअं वियासीं न, हा हितां हलियासीं, रेलियूं बि नचंदा वञूं पिया, वाह वाह वाह, गाननि ते बि नचूं पिया, सभु कुझु शुरू में रस्ते में न, माना मंज़िल ते जेमहिल पहुतासीं न, हा उते मज़ो न थियो। उते कहिड़ो मज़ो थिए? हा हाणे उहो चवनि पिया बाबा हलंदासीं साईं, उते असां जेको आहे सो हीअं कंदासीं बाबा, वॾा एहतजाज कंदासीं, हमला कंदासीं साईं, इमरान हाणे हटाईंदासीं गवर्नमेंट तां, हीअं कंदासीं। मुंहिंजी नंढे हूंदे खां ख़्वाहिश हुई त मां वञी इहे शयूं ॾिसां नी, माना पथराओ जलाओ घेराओ, ईअं आंसू गैस मां ज़िंदगी में न ॾिठी हुयमि। मां चयो आंसू गैस वंदी ॾिसां, अखियुनि मां पाणी किंदो आहे, इहे शयूं ॾिसंदुसि वञी लाइव। पोइ छा मज़ो न थियो? मज़ो न थियो। न तुंहिंजी छा मर्ज़ी आहे? उहो पुलिस कुटी आहे वठी तोखे गिले आहे रोडनि ते, हा हमलो कयो आहे वञी तव्हां PTV ते, हा हमलो कयो आहे वञी असेंबली ते, पार्लियामेंट ते, पोइ मज़ो हुयो? इहा शइ त ॾिसण पियो चाहियां। यकीन कयो मां प्लानिंग करे वियुसि, मां अॼु ईअं नायक फिल्म में अनिल कपूर ईअं मथां गाॾियुनि तां जंप हणंदो ईअं वेंदो आहे न, हालात ख़राबु थींदा आहिनि, मां इहो ज़हन में माना इमेजिनेशन हुई मुंहिंजी, मां बि ईअं गाॾी त मां ईअं जंप हणंदो हीअं हमलो वञी कंदुसि, ॾिसूं अलाए छा थी वियो आहे असांजे माण्हुनि खे यार। बाबा सुठो थियो न, अदम एतमाद जी रिथ आणनि था, जमहूरी तरीक़े सां हुनखे लाहींदा, क़ौमी असेंबलीअ में बिल आणनि था अदम एतमाद जो, बसि। अदम एतमाद छा हूंदो आहे? असांखे तव्हां वठी हलिया त बाबा तव्हां हलो, वॾो मज़ो कंदासीं, मज़ो थियो ई न। तव्हांखे छा लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ख़राबु करण लाइ वठी हलिया छा? तव्हांखे त वठी विया त असां हेतिरा माण्हू गॾु आहिनि। अच्छा इन लाइ वठी आया? तूं बाक़ी छा तूं डंडा खणी वञे छा वेहण जे लाइ हुते? मां अचूं को ईअं फाइट वाइट थींदी, वॾो सीन थींदो को वॾो? उहे ॿिया त उहे जेके वेठा आहिनि न हाणे हुकूमत में, इहे उहे जेके 3-4 महीना वेही रहिया धरणे में, ऐं जलाओ घेराव अलाए छा छा अची तबाही कई हुयऊं, सॼी भञ ड्राह कई हुयऊं डी चौक ते। उहो ॾिसंदा हुआसीं जॾहिं उन्हनि जो जलसा हूंदा, इस्लामाबाद डी चौक बंदि थियो न, हा डांसूं ॾिसंदा हुआसीं साईं, टीवीअ ते ॾिसंदे न बर्गर डांस। माना तूं चए ॿुधास हिननि जलसनि में बि ईअं हुजे? असां वटि वॾो बर्गर डांस हूंदी, पर जमहूरी तरीक़े सां हुननि चयो आहे त असां हिनखे लाहींदासीं, बिल आणींदासीं, अदम एतमाद रिथ आणींदासीं, इनशाला लाहींदासीं हिनखे, जान छुटंदी हिन मां। बिल माना गैस बिजली जो बिल हाणे रेट घटि थींदा? अरे उहो इहो हुयो जेको हाणे वज़ीर आज़म वेठो, इहो साड़िया बिल सॼा। हीअ वरी कहिड़ो बिल था हाणे? हे ॿियो अदम एतमाद जी रिथ आणींदा, बिल पेश कंदा। बाबा असांखे हिन ते एतमाद न आहे वज़ीर आज़म ते, असांजा हेतिरा माना पूरा आहिनि मेंबर, 10-12 को खुटनि हूंदा, उहे बि पूरा थी वेंदा आहिनि 2-3 ॾींहंनि में। तूं हरू भरू परेशान थियो आहे, मज़ो न थियो, मज़ो न थियो, दिलि जाए कर, मज़ो थींदो। हा जान छुटंदी हिन हुकूमत मां। आसरो कयूं न, आसरो कर, टेंशन न वठि, परेशान न थी। तव्हां माना उहे माण्हू आहियो न, माना हुजे को ईअं जुलूस हुजनि, जलसा हुजनि, को मार धाड़ हुजे, को लठबाज़ी हुजे, पादर लॻनि, को छा, ईअं थोरे थींदो आहे बाबा। हे जमहूरी दौर आहे, जमहूरी तरीक़े सां माण्हू लाहे हुनखे। जमहूरी? हा। अच्छा, डेमोक्रेसी इज बेस्ट रिवेंज। डेमोक्रेसी इज द बेस्ट रिवेंज, बसि। वाह जी ॻाल्हि। तूं वरी चए मज़ो न थियो यार, मज़ो न थियो, अरे भरू परेशान वेठो आहे, मूंखे बि परेशान की, मां कहिड़े कम सां पियो वञा यार। पर हिकिड़ी ॻाल्हि त आहे, मज़ो न थियो यार, ॻाल्हि त सही करियो पर मज़ो न थियो।